उस्ताद कीअं हुजणु खपे? उस्ताद खे उस्ताद हुजणु खपे, ज़िम्मेवार हुजणु खपे, वक़्त जो पाबंद हुजणु खपे। उस्ताद खे ॿ शयूं ॾाढो डिफाइन कनि थियूं, हिकिड़ी महिनत, ॿी मोहबत। माना जेकॾहिं तव्हां मूंखे पुछो त उस्ताद खे ॿिनि लफ़्ज़नि में कीअं कवर कजे, उस्ताद ॿिनि लफ़्ज़नि जो मजमूओ आहे, महिनत ऐं मोहबत। महिनत जो मतिलबु आहे दुनिया में को बि जॉब हुजे, तव्हां ॾिसंदो त उहो दुनिया जो जॉब उन वक़्तु शुरू थींदो आहे जॾहिं माण्हू सुबुह जो उन ऑफिस में, उन डेस्क ते, उन प्रॉपर जॻह ते पहुचंदो आहे पंहिंजी वर्क प्लेस ते। उस्ताद जो कमु इहो न आहे। उस्ताद जो कमु 2-3 ॾींहं अॻु में शुरू थींदो आहे। हुनखे पंहिंजा लेक्चर अॻु में तयारु करणा पवंदा, हुनखे पंहिंजी लेसन जी प्लानिंग अॻु में करणी पवंदी, हुनखे 2 रातियूं 4 रातियूं हफ़्तो 15 ॾींहं महीनो अॻु में सॼी शइ खे विजुअलाइज़ करणो पवंदो, स्ट्रीमलाइन करणो पवंदो, प्लान करणो पवंदो। हुनखे ख़बर हूंदी त इहो जेको मूंखे 50 मिनट जो क्लास आहे, हिन 50 मिनट क्लास खे कीअं आउटलाइन कयां। इनखे एजुकेशन सेक्टर में लेसन प्लानिंग चवनि था। को बि टीचर जेकॾहिं प्लानिंग खां सवाइ क्लासरूम में वञे थो त ही इज़ प्लानिंग टू फेल। If he is not planning, he is planning to fail. इन जे करे उस्ताद जो कमु घणो अॻे थो शुरू थिए ऐं उस्ताद जो कमु क्लासरूम ताईं महदूद न आहे। उस्ताद त प्यार जो पांधीअड़ो आहे, उस्ताद त ड्रीम सेलर आहे, उस्ताद त ख्वाब खपाईंदो आहे, उस्ताद त शख़्सियत साज़ी कंदो आहे। उस्ताद जो कमु सिलेबस पूरो करणु न आहे। उस्ताद जो कमु ॿार खे उन जे अंदरि मौजूदु, जीअं गैलीलो चयो आहे, no one can teach anyone anything. He or she has to help him find it within himself. यानी को बि दुनिया जो माण्हू कंहिं बि दुनिया जे ॿिए माण्हू खे का बि शइ सेखारे नथो सघे। सेखारण जे बजाए हू उनखे असुल में छा थो करे, जो उनखे ॿुधाए थो त बाबा तुंहिंजे अंदरि ही सलाहियतूं मौजूदु आहिनि, तूं पंहिंजी सलाहियतुनि खे सुञाण, तूं उन्हनि खे डिस्कवर कर, तूं उनखे टेप कर, तूं उन्हनि खे अनफोल्ड कर। उस्ताद पंहिंजे उन ॿार खे उन जी सलाहियतुनि खे अनफोल्ड करणु सेखारींदो आहे। हू उनखे ख्वाब ॾिसणु सेखारींदो आहे। हू उनखे इहो ॿुधाईंदो आहे त तुंहिंजे लाइ हिन दुनिया में का बि शइ इम्पॉसिबल कोन्हे। हू इहो हुनखे ॿुधाईंदो आहे त यू कैन रीच स्टार्स, ऐं ही और शी डज़ रीच स्टार्स। हू उनखे उहो प्यार ॾींदो आहे। When a student is blind, teacher becomes his eyes. When a student is deaf, teacher becomes his ears. When a teacher is dumb, he becomes his tongue. जॾहिं हू निराश हूंदो आहे, उदास हूंदो आहे, मायूस हूंदो आहे, डीमोटिवेटेड हूंदो आहे, डिस्करेज हूंदो आहे, त उस्ताद हुन वटि अची ईंदो आहे उमेदुनि जा ॾीआ खणी। उस्ताद हुनखे अची चवंदो आहे त बाबा तुंहिंजे लाइ दुनिया में हर शइ मुमकिन आहे, आउं जो वेठो आहियां, तूं पंहिंजो पाण में यकीन रख। हू हुनखे कॉन्फिडेंस ॾींदो आहे, हू हुनखे खंभ ॾींदो आहे, हू हुनखे पर ॾींदो आहे, पर हुनखे इहो बि ॿुधाईंदो आहे त तूं पंहिंजूं पाड़ूं न विसारजांइ। हिन काइनात में 2 शयूं ॾाढियूं वॾियूं इंपॉर्टेंट आहिनि, हिकिड़ा रूट्स, ॿिया विंग्स। तव्हांखे विंग्स हुजनि त ही उॾामो, सॼी दुनिया तव्हांजी आहे। जीअं चवंदा आहिनि न त रीज़न कैन टेल यू ओनली अंडरस्टैंडिंग, imagination can take you everywhere. Logic will take you to a solution of one single specific problem. मंतक तव्हांखे हिकिड़े मसइले जो हल ॿुधाए सघंदो, पर इमेजिनेशन उहा शइ आहे जेका तव्हांखे सॼी दुनिया में पुॼाए छॾींदी, सॼी दुनिया तव्हांजे ज़हन, तव्हांजे दिलि में समाइजी वेंदी। त महिनत, प्यार, मोहबत, डिवोशन, डेडिकेशन, इहे उस्ताद जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। उस्ताद ख्वाब खपाईंदो आहे, जीअं मूं ज़िक्र कयो, ऐं उस्ताद शागिर्द खे ही इंट्रोड्यूसिस अ स्टूडेंट टू अ स्पीकर इनसाइड हिम, to a writer inside him, to a philosopher inside her, to an intellectual inside her. उस्ताद जो कमु इहो आहे त हर शागिर्द खे जेको आहे परूड़े, परखे, उन सां तालुक़ु क़ाइमु करे, उनखे इहो सम्झे त हिन में कहिड़ो एप्टीट्यूड मौजूदु आहे, हिन में कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे ही एक्चुअलाइज़ करे सघे थो। जीअं मैस्लो जी थियरी आहे त कहिड़ी उहा स्टेज आहे जंहिंमें हू सेल्फ एक्चुअलाइज़ेशन जी तरफ़ वञे, जंहिंमें हू दुनिया जो बहितरीन खां बहितरीन कमु करे सघे। असांजो कमु आहे टीचर जो त असां हिकिड़े नॉवेलिस्ट खे सुञाणींदा आहियूं त ही उहो शागिर्द आहे जेको हिन दुनिया में तमामु वॾो नॉवेलिस्ट थींदो। ही उहा मुंहिंजी शागिर्दयाणी आहे जेका हिन दुनिया में तमामु वॾी शाइरा थींदी। ही उहो माण्हू आहे जेको हिते हिन दुनिया में तमामु वॾो साइंटिस्ट थींदो। ही उहो माण्हू आहे जेको दुनिया में तमामु वॾो रिसर्चर थींदो। त उस्ताद इंट्रोड्यूस द स्टूडेंट टू हिमसेल्फ एंड हरसेल्फ। ऐं टीचिंग इज़ नॉट लाइक फिलिंग अ बकेट। माना असां ईअं न चवंदा आहियूं त टीचर ईअं हुजे पियो ॻाल्हाए सॼो ॾींहुं, बाल्टी हेठां रखी छॾिजे, हू हिकिड़ी टोटी वांगुरु हुजे जंहिंमां पाणी हुजे, पोइ उहा बाल्टी भरिजी वञे। टीचर त हिकिड़ो स्पार्क हूंदो आहे न। टीचिंग इज़ नॉट फिलिंग ऑफ अ बकेट, इट्स बर्निंग ऑफ अ माइंड, इट्स स्पार्किंग अप ऑफ अ माइंड। माइंड खे जेको आग लॻाए छॾे, इट सेट्स स्टूडेंट्स माइंड अब्लेज विद आइडियाज़, विद लॉन्गिंग फॉर लर्निंग। ॿियो उस्ताद हिकिड़े क्लास में या हिकिड़े सब्जेक्ट में छा पढ़ाए सघंदो? उस्ताद इहो पढ़ाईंदो त हू हुनखे ॿार खे लर्निंग सां प्यार में मुब्तला करे छॾींदो। A great teacher has to infect a child, he has to push him into love with learning. जेकॾहिं उस्ताद ॿार खे लर्निंग जो प्यार ॾियण में कामयाब थी वियो, लर्निंग सां मोहबत करण में, इश्क में, जुनून में मुब्तला करे वियो, त लर्निंग विल कम ऑन इट्स ओन।
उहा पोइ लर्निंग पंहिंजे लेखे थींदी। छो त हाणे उन शागिर्द खे लर्निंग सां प्यारु थी वियो, किताबनि सां प्यारु थी वियो, आइडिया सां प्यारु थी वियो, एक्सप्लोर करण सां प्यारु थी वियो, परूरण ॻोल्हण जुस्तजू करण सां प्यारु थी वियो। हाणे उहो माण्हू ई ॿियो थी वियो। उस्ताद माण्हू खे बदिलाए छॾींदो आहे, उस्ताद हुनखे ट्रांसफॉर्म कंदो। उस्ताद सिर्फ़ु क्लासरूम में उस्ताद न हूंदो आहे, उस्ताद जॾहिं क्लास खां ॿाहिरि निकिरंदो आहे, सुठे उस्ताद खे क्लासरूम जी ज़रूरत बि घटि रहंदी आहे। ऐं ईअं नथो चवां न रहंदी आहे, ज़ाहिर आहे फॉर्मल एजुकेशन सिस्टम में ऐं सेटअप में उस्ताद खे सब्जेक्ट्स जी, क्लासरूम्स जी, सभु शयुनि जी ज़रूरत बि आहे, पाबंदी बि करणु घुरिजे। कंदो आहियां, आउं बि कंदो आहियां, पर उहो ओसि ताईं महदूद न हूंदो आहे। उस्ताद जिते बीहंदो आहे, जंहिं जॻह ते वेहंदो आहे, उते क्लासरूम लॻी वेंदो आहे, शागिर्दनि जा मेड़ गॾु थी वेंदा आहिनि। हू हुननि खे उत्साह ॾींदो आहे, उमंग ॾींदो आहे, होप ॾींदो आहे, पंहिंजे पाण सां तारुफ़ कराईंदो आहे, इम्पॉसिबल शयुनि खे पॉसिबल करे ॿुधाईंदो आहे। हू हुननि खे चवंदो आहे त तव्हां में अलाह पाक हर उहा सलाहियत रखी आहे, हर उहो टैलेंट रखियो आहे जेको कंहिं बि दुनिया जे कंहिं बि ॿिए इंसान में हूंदो। फ़क़ति ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तव्हां ख़ुदि खे सुञाणो, पंहिंजे पाण जे अंदरि घिरी वञो, पंहिंजे टैलेंट खे ॾिसो ऐं महिनत कयो। ॾिसो, महिनत जो को बि नेमुल बदल कान्हे। समटाइम्स ईअं बि थियो आहे कैरियर में त मोस्ट टैलेंटेड माण्हुनि खे वधीक महिनत करण वारा माण्हू मारे वेंदा आहिनि, गोए खणी वेंदा आहिनि, छाकाणि त हू कंसिस्टेंट एफर्ट में यकीन रखंदा आहिनि। हू हर वक़्तु पंहिंजे शख़्सियत खे वधाईंदा रहंदा आहिनि, पंहिंजे इल्म खे वधाईंदा रहंदा आहिनि, महिनत कंदा रहंदा आहिनि, महिनत कंदा रहंदा आहिनि, महिनत कंदा रहंदा आहिनि, कॾहिं बि महिनत करण खे गिव अप न कंदा आहिनि। नतीजे में कॾहिं कॾहिं मोस्ट टैलेंटेड माण्हू वरी छा कंदा आहिनि, उहे नेचुरली तमामु बासलाहियत हूंदा आहिनि, पर उहे पंहिंजो फोकस लूज़ करे वेंदा आहिनि घुरबर महिनत न करण जे करे। असां हिकिड़ो अंग्रेज़ी में कोट आहे, अ जीनियस बिगिन्स अ ग्रेट वर्क बट ओनली लेबर फिनिशिज इट। को दुनिया जो अज़ीम तरीन माण्हू को बि अज़ीम नाविल लिखणु शुरू त करे सघे थो, पर जेसि ताईं हुन में पघर वाइण जी, 6 कलाक डेस्क ते वेहण जी, हिकु हंधि पाण खे पाबंद करे वेहण जी, लिखण जी, 20 पेजिस हिकु वक़्तु लिखंदो न रोज़ानो, त हू कॾहिं बि जीनियस न थी सघंदो। इन करे जीनियस इज़ 1% इंस्पिरेशन, 99% पर्सपिरेशन। 1% उत्साह आहे, 99% पघर आहे। पघर वाए, वेहे, ॿोले, लिखे, पढ़े, तॾहिं वञी कामयाबी माणींदो ऐं दुनिया खे बि बदिलाईंदो। तव्हां पंहिंजे इन सवाल जो जवाबु शाबद ते भिटाई ॾे इन शेर सां ॾियणु चाहींदुसि त ॿरी जिन ॿारी आउं न जीअंदुसि उन्हनि, जोगीअड़ा आहिनि जग में नूरी ऐं नारी, ॿरी जिन ॿारी आउं न जीअंदुसि उनरीअ। त उस्ताद पाण खे ॿारे रोशनी कंदो आहे, पंहिंजे ज़हन खे जलाए, पंहिंजी दिलि खे जलाए रोशनी कंदो आहे। ऐं पोइ ईअं चवंदो आहे, अब जिसके जी में आए पाए वो रोशनी, हमने तो दिल जला के सरेआम रख दिया।